नाज़िन सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि बाबति केस में पेश न थियण ते वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि बाबति केस जी ॿुधणी में पेश न थियण ते अदालत घरू सेक्रेटरी ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। अदालत जो त तलब करण बावजूद घरू सेक्रेटरी पेश न थियो, नोटिस जो जवाब न ॾिनो वियो। अदालत घरू सेक्रेटरी यूसुफ नसीम जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अदालत घरू सेक्रेटरी खे गिरफ़्तार करे 27 मई ते पेश करण जो हुकुम जारी कियो। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि बाबति केस में पेश न थियण ते वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि बाबति केस जी ॿुधणी में पेश न थियण ते अदालत घरू सेक्रेटरी ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। अदालत जो त तलब करण बावजूद घरू सेक्रेटरी पेश न थियो, नोटिस जो जवाब न ॾिनो वियो। अदालत घरू सेक्रेटरी यूसुफ नसीम जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अदालत घरू सेक्रेटरी खे गिरफ़्तार करे 27 मई ते पेश करण जो हुकुम जारी कयो।